अस्सलाम वालेकुम दोस्तों, अजमेर जे वस्ती जा कुछ अदाकार ज़ाहिर थियन उन्हनि जी एंट्री थिए पई। सो हुन जा फोटो तव्हांजे अॻियां हलनि पिया। आजन प्रेमी, ज़ुल्फ़कार भुर्ती साहब ऐं रिमशा शहज़ादी, राजा तुन्यो साहब, फाज़िया ऐं मीर सोबदार साहब ऐं मजू सतार लाड़, इसरार लगारी साहब ऐं इहे अदाकार जेके एड थिया आहिनि। कुझु ॾिसूं मिला अञा कहिड़ा अदाकार एड थियनि था। जेके बि असांखे अपडेट मिलंदी तव्हां सां शेयर कंदासीं। उन जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं असांजे वीडियो खे लाइक कयो, कमेंट ॾियो ऐं तव्हांजे लाइ सुठा सुठा अपडेट खणी हाज़िर थींदासीं इंशाअल्लाह। बाक़ी जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। तव्हांखे कीअं लॻी असांजी अपडेट जेका तव्हां ताईं पहुचाईसीं ऐं जेके बि अदाकार एड थियनि था उन्हनि जो वीडियो बि तव्हां ताईं पहुचायूं था। सो दुलाब ड्रामे जी बि अपडेट तव्हां ताईं पहुचाईंदासीं ऐं उन्हनि नए वीडियो में उहा राति अपलोड कंदासीं इंशाअल्लाह। उनखे बि ॾिसिजो। बाक़ी सुहिणी सिंध ऑफिशियल टीवी ते अपलोड आहिनि, उन वीडियो खे बि ॾिसो। उते तव्हांखे अपडेट सुठा मिलंदा। इन ड्रामनि बाबति जेकॾहिं तव्हांखे ॼाण खपे त असांजे चैनल इस्माइल बलोच ऐं ऑफिशियल टीवी जे नाले सां ऐं सुहिणी सिंध अपडेट टीवी जे नाले सां ॿिन्हिनि खे सब्सक्राइब करे छॾियो रियल, ऐं तव्हांखे अपडेट ॾींदासीं। उन में कूड़ न हूंदो।